बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। असीं पंहिंजे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं मॉडल्स वर्ब जे मुतलिक़ डेयर ऐं नीड जे मुतलिक़ पढ़ंदासूं। डेयर जो असां किन जॻहनि ते इस्तेमालु कंदा आहियूं ऐं नीड जो असां किन जॻहनि ते इस्तेमालु कंदा आहियूं। इहो सभु असां हिन क्लास में ई सिखंदासूं। लेकिन हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करो त जीअं मूंखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। हाणे ॻाल्हि कंदा आहियूं डेयर खां। डेयर असां छा लाइ इस्तेमालु कंदा आहियूं? बहादुरी लाइ, दिलेरी लाइ। डेयर जी माना खे ॾिसूं त बि इहो ई आहे त जुरत, बहादुरी लाइ असीं डेयर जो इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं त असीं कॉरेज में जेके कॉरेज जा जुमिला आहिनि तिन में असीं डेयर जो इस्तेमालु कंदासूं। कॉरेज छा हूंदो आहे? बहादुरी, दिलेरी, जुरत खे असीं कॉरेज चवंदा आहियूं। त अहिड़नि जुमिलनि में असीं छा जो इस्तेमालु कंदासूं? डेयर जो इस्तेमालु कंदासूं। डेयर खे असां वधीक डिटेल सां क्लियर कंदासूं मिसालनि में। ॿ हिते असां जुमिला ॾींदासूं जिन्हनि में असीं डेयर खे वधीक डिटेल सां क्लियर कंदासूं। असां वटि ॿ जुमिला आहिनि डेयर जा। नंबर 1 आहे हाउ डेयर यू कम हेयर, तव्हांजी हिमत कीअं थी हिते अचण जी। त अहिड़नि जुमिलनि में जिते असीं हिमत जी, जुरत जी ॻाल्हि करियूं त उते असीं डेयर जो इस्तेमालु कंदा आहियूं। डेयर असां सिंधी में मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां बि कंदा आहियूं, जीअं त तव्हांजे हिते कीअं आया आहियो, तव्हांजी एतिरी जुरत अथई जो हिते आया, तव्हांजी एतिरी हिमत, तव्हां में एतिरी बहादुरी आहे हिते अचण जी, तव्हां में एतिरी दिलेरी आहे हिते अचण जी। त अहिड़नि जुमिलनि में असां छा इस्तेमालु कंदा आहियूं? डेयर जो इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं असां वटि हिकु ॿियो एग्ज़ाम्पल आहे, शी डेयर नॉट स्पीक इन माई प्रेज़ेंस, त हुन में एतिरी हिमत न आहे, हिन में एतिरी जुरत न आहे जो मुंहिंजी मौजूदगी में ॻाल्हाए। यानी कि हिते बि असीं डेयर जो इस्तेमालु हुनजी जुरत ऐं हुनजी बहादुरी जे मुतलिक़ कईसीं। त डेयर असां ईअं चई सघूं था त डेयर जो असीं इस्तेमालु छा लाइ कंदा आहियूं? डेयर जो असीं इस्तेमालु कंदा ई बहादुरी, दिलेरी, जुरत जे लाइ आहियूं। डेयर जे मुतलिक़ असीं हिन क्लास में पढ़ियोसीं। डेयर असीं चवंदा आहियूं बहादुरी, दिलेरी लाइ, जंहिंजो इस्तेमालु असीं कॉरेज जे सेंटेंस में कंदा आहियूं। डेयर असीं छा कंदा आहियूं? कॉरेज जे सेंटेंस में इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं हाउ डेयर यू कम हेयर, तव्हांजी एतिरी जुरत कीअं थी हिते अचण जी। उमेदु करूं था तव्हांखे डेयर क्लियर थी चुको हूंदो। त डेयर असीं किन जॻह ते इस्तेमालु कंदा आहियूं। इन खां पोइ असां वटि जेको नेक्स्ट टॉपिक आहे उहो आहे नीड। नीड असां चवंदा आहियूं ज़रूरत खे, हिन जी इहो माना आहे। लेकिन असां हिन खे किथे इस्तेमालु कंदा आहियूं? हिन खे असीं इस्तेमालु कंदा आहियूं नेसेसिटी में, यानी कि ज़रूरी लाइ। हिते असीं नेसेसिटी या नीड ॻाल्हि साॻी आहे। हिते बि असां हिन जा ॿ एग्ज़ाम्पलनि जी मदद सां नीड खे वधीक कवर कंदासूं। नीड जे लाइ असां वटि हिकु सेंटेंस आहे, यू नीड नॉट कम हेयर, तव्हांखे ज़रूरत नाहे हिते अचण जी। हिते असां हुनजे मुतलिक़ ज़रूरत जी ॻाल्हि कईसीं, ताकी तव्हां लाइ ज़रूरी नाहे जो हिते अचो, हाणे तव्हांजो को कमु न आहे जो हिते अचो। यानी कि नीड जो इस्तेमालु असां छा लाइ कयोसीं? ज़रूरत लाइ इस्तेमालु कयोसीं। ऐं इन खां पोइ असां ॿियो सेंटेंस आहे, नीड आई इन्फॉर्म हर, छा हिन खे हाणे ॿुधाए सघां थो, हिन खे ॿुधाइण जी हाणे मूंखे ज़रूरत आहे। हिते बि असां अहिड़ा जुमिलनि लाइ नीड जो इस्तेमालु कयोसीं। नीड असीं इस्तेमालु कंदा आहियूं ज़रूरत लाइ, जेका असांजी ज़रूरी हुजे, त अहिड़नि जुमिलनि में असीं नीड जो इस्तेमालु कंदा आहियूं। जेकॾहिं अव्हांखे हीअ क्लास पसंदि आई या हिन क्लास मां जेको कुझु अव्हां सिखियो, इहो असांखे कमेंट करे ॿुधायो, ताकी असांखे बि ख़बर पवे त असांजे पढ़ाइण मां केतिरा माण्हू मुतमिन आहिनि। हाणे असां नेक्स्ट क्लास में मिलंदासूं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। सिंध जिए सिंध बारा जियन, सिंधी टोपी अजरत बारा जियन, इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता, नची नची यारो अंत हिकिड़ो